असां हिकु अहिड़े जहान में रहण जा हैराक आहियूं जेको कुझु फितरी कानूननि मुताबिक़ साॻिए ई तरफ़ वधी रहियो आहे, जंहिंमें हर नतीजे जा के सबब आहिनि ऐं सबबनि जा ॿिया सबब जेके फितरी कानूननि ते वञी दंग थियनि था। असां ॼाणूं था त चुरंदड़ पुरंदड़ शयूं ऐं जिस्म हरकत मेकानियत ऐं इज़ाफ़ियत जे फितरी कानूननि तहत हरकत कंदियूं आहिनि, पर उते हिकु ॿी कुवत बमल में हुजे थी, हिकु अहिड़ो फितरी लकाउ जेको असांजे हिन काइनात में चौधारी मौजूदु हर शइ जी तक़दीर जो फ़ैसिलो करे थो। असां ख़ूबसूरत ऐं पेचीदा इमारतूं ठाहिण जो फ़न ॼाणूं था, पर हर शइ जेका असां ठाहियूं था हिकु ॾींहुं भॼी भुरी पवे थी। वक़्तु गुज़रण सां जानदार पोढ़ा थियनि था ऐं भुरी वञनि था, शयूं किरनि थियूं त भॼी पवनि थियूं। छा उहे सभु शयूं वक़्त में मोटाए सही नथियूं करे सघजनि? छो ख़ुदि ब ख़ुदि भॻल गिलास वापसि नथो जुड़े ऐं मंझाए हारियल खीर ख़ुदि ब ख़ुदि गॾु नथो थी सघे? जहिड़े तरीक़े सां इहो ख़ुदि ब ख़ुदि किरी पियो हो ऐं खीर हारिजी वियो हो। छाकाणि त फितरत जे कानूननि जी वहक हिकु तरफ़ी आहे। हर शीशे जो मुक़दर हिकु ॾींहुं भॼी पवणु आहे। इहो सुवालु न आहे त उहो किथे थो भॼे। इहो सभु फितरत जे उन लकाउ सबबु आहे जंहिंखे इंट्रापी या बिगाड़ चइजे थो। अचो त सम्झूं त इंट्रापी या बिगाड़ छा आहे। इंट्रापी कंहिं बि ॾिनल निज़ाम अंदरि आम अणतब्दील थींदड़ हालतुनि में मौजूदु कुल तवानाई जे बेतरतीबीअ जी माप खे चइबो आहे। या खणी ईअं चइजे त कंहिं निज़ाम अंदरि तवानाई जी पखेड़ ऐं तरतीब जे सभिनी मुमकिन तरीक़नि जी माप। मिसाल तौरु आम तौरु स्नूकर गेम जे शुरूआति में बाल आला नमूने तरतीब ॾिनल हुजनि था, उनखे असां घटि बिगाड़ वारी हालत या लो इंट्रापी स्टेट बि चई सघूं था। जीअं ई गेम शुरू थिए थी हिकु धक सां बाल पखड़ी वञनि था ऐं ईअं निज़ाम में मौजूदु बिगाड़ वधी वञे थो ऐं बालनि जे नयनि मुमकिना तरतीबी शिकिलियुनि जो तइदादु पिणु। हासिल मक़सदु त स्नूकर टेबल जी इंट्रापी वधी चुकी आहे। हाणे उन्हनि बालनि खे वरी साॻी हालत में आणण लाइ तव्हां साॻियो हिकु धक वारो तरीक़ो इस्तेमालु नथा करे सघो। यकीनन उहो नामुमकिन आहे। अहिड़े ई नमूने वक़्तु गुज़रण सां तवानाई जे बेतरतीबीअ जे हिकु तरफ़े ऐं वधंदड़ बिगाड़ तरफ़ वहक जी वज़ाहत थर्मोडायनामिक्स जे ॿिए कानून तहत कई वेंदी आहे, जंहिं मुताबिक़ वक़्त जे अमल जे ज़ेरे असर कंहिं बि निज़ाम में तवानाई जी बेतरतीबी यानी इंट्रापी वधंदी ई रहंदी। उहा कंहिं बि सूरत घटाए नथी सघिजे। मक़सदु त जीअं वक़्तु गुज़रे थो या त उहा साॻी रहंदी या त वधंदी रहंदी। इन जो सभ खां वधीक मौज़ून मिसाल ख़ुदि ज़िंदगी आहे। हिकु जानदार आला दर्जे जे मादी तरतीब जो नमूनो आहे जंहिंजे जिस्मानी निज़ाम जी इंट्रापी घटि में घटि आहे, पर उन तरतीब खे बरक़रार रखण लाइ जानदारनि खे ग़िज़ाई तवानाई जे सूरत में वधीक क़ीमत ॾियणी पवे थी। मिसाल तौरु ॿूटा सिज खां तवानाई हासिल कनि था, पर सिज सॼी ख़ला में मुस्तक़िल रोशनी जे सूरत में तवानाई ख़ारिज कंदो रहे थो। मक़सदु त असांजी सॼी शमसी निज़ाम में तवानाई जी बेतरतीबी ऐं बिगाड़ हर लम्हे वधंदो रहे थो। अहिड़े ई तरीक़े सां गरम पाणी में तवानाई जी बेतरतीबी थधे पाणी खां वधीक हुजे थी, छाकाणि त उन जा मालिक्यूल तेज़ी सां हरकत कंदा रहनि था। जॾहिं त बर्फ़ जी हालत में तवानाई वधीक तरतीब में रहे थी, छाकाणि त उन हालत में मालिक्यूलनि खे हरकत जी आज़ादी घटि हुजे थी। अहिड़े नमूने बर्फ़ पाणी जी लो इंट्रापी हालत, जॾहिं त बाफ़ ऐं गरम पाणी पाणीअ जी हाई इंट्रापी वारी हालत आहिनि। जॾहिं चांहि जो कप थधो थिए थो त उन जी इंट्रापी घटि थींदी वञे थी, पर उहो जेका गर्मी माहौल में मुंतक़िल करे थो उन सां माहौल में तवानाई जी बेतरतीबी वधी वञे थी। अहिड़े ई तरीक़े सां असां जॾहिं नाई खां वार कटाईंदा आहियूं त असांजो हेयर स्टाइल त सुधरी वञे थो, पर नाई जी महिनत ऐं क्लिपर में इस्तेमालु थियल बिजली ऐं उन बिजलीअ जे पैदावार लाइ इस्तेमालु थियल ॿारण सॼे वायुमंडल जी तवानाई खे बेतरतीब कंदा रहनि था। मक़सदु त हर गुज़रंदड़ लम्हे सां हिन काइनात में मौजूदु समूरी तवानाई वधीक बेतरतीबी तरफ़ वधंदी रहे थी, यानी काइनात जी इंट्रापी वधंदी रहे थी। साइंसदाननि मुताबिक़ बिग बैंग यानी काइनात जी इब्तिदा खां अॻु सॼी तवानाई तरतीब में हुई, पर काइनात जे पैदाइश सां ख़ुदि तवानाई जे बिगाड़ ऐं बेतरतीबी जी पैदाइश थी ऐं इहा ई बेतरतीबी काइनात में ज़िंदगी जे वजूद पवण समेत सभिनी काइनाती लकान जो सबबु आहे। इहा अज़ल खां वधी रही आहे ऐं काइनात जी ॿीहर तरतीब ताईं वधंदी ई रहंदी।
उन करे असां ज़िंदगीअ में तवानाई खे तरतीब ॾियण जी केतिरी बि कोशिशि करियूं, असां तवानाई जे बेतरतीबीअ जे फितरी कानून यानी सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जा मोहताज ई रहंदासीं। हीअ बेतरतीबी अणतर ऐं अणझल आहे। वक़्त सां शयूं घुरी मुंतशिर थींदियूं ई रहंदियूं ऐं ॿीहर ज़िंदगीअ जी सूरत में उन्हनि जी का मुमकिना तरतीब बि थींदी रहंदी, पर असांखे तवानाई जे उन बिगाड़ वारी फितरी ख़ासियत जो थोराइतो ई हुजणु घुरिजे, छाकाणि त उन जे सबबु ई अॼु असां हिन काइनात समेत वजूद रखूं था।